कारण मिर्चनि जे फ़ाइदनि बाबति असां हिते खोड़ भेरा ॿुधायो आहे। इन सां गॾु गुड़ बाबति बि सभिनी खे ख़बर हूंदी त खंड जे बदिरां जेकॾहिं गुड़ इस्तेमाल कजे त सिहत ते केतिरा फ़ाइदा पवंदा। पर छा तव्हां खे ख़बर आहे त कारा मिर्च ऐं गुड़ गॾाए बि खाई सघजनि था ऐं उन जा सिहत लाइ अनोखा फ़ाइदा आहिनि। तब्दील थींदड़ मौसम में थकावट ऐं नज़लो ज़ुकाम त आम ॻाल्हि हूंदी आहे, पर जेकॾहिं घर जे भाती भातीअ खे इहो मसइलो थी पवे ऐं जेकॾहिं का नंढी शइ मिली वञे जेका हुजे बि सवली ऐं सस्ती ऐं हुन जा फ़ाइदा बि जाम हुजनि त ॿियो छा घुर्जे। कारनि मिर्चनि ऐं गुड़ जा अहिड़ा ई फ़ाइदा आहिनि। कारा मिर्च पीहे पाउडर ठाहियो ऐं गुड़ या मिठाईअ खे बि पीहे वठो। हाणे पीठल गुड़ में उन जे अधु जेतिरो कारे मिर्चनि जो पाउडर विझो। कारा मिर्च गले जी तकलीफ़ लाइ फ़ाइदनि वारा हूंदा आहिनि। गुड़ ऐं कारनि मिर्चनि जी तासीर गरम आहे। इहो जिस्म खे ताक़त ऐं हरारत ॾिए थो। इन्हनि ॿिन्हिनि शयुनि जो बाक़ाइदगीअ सां इस्तेमाल जिस्म में मुदाफ़ियती क़ुवत खे बि वधाईंदो आहे ऐं रत जे वहिकरनि खे सही करे थो, जॾहिं त इन्फेक्शन खां बि बचाए थो। गुड़ ऐं कारे मिर्चनि जे पाउडर खे हिकु प्यालो ॾहीअ में मिलाए खाइण सां थधि ऐं गले जे इन्फेक्शन में आराम मिलंदो आहे। इन्हनि ॿिन्हिनि शयुनि जा नंढा नंढड़ा बालड़ा या गोरियूं ठाहे 2-3 भेरा ॾींहं में हिकु गोरी खाइण सां गले जो सूर ख़तम थी वेंदो आहे। कारे मिर्चनि ऐं गुड़ में मौजूदु फौलाद जिस्म जे हॾनि लाइ बि तमामु घणो फ़ाइदेमंद आहे ऐं हॾनि खे मज़बूत करे थो। हाज़मे खे बहितर करण सां गॾु जिस्म खे गरम रखंदो आहे ऐं जोड़नि जे सूर मां बि जिंद छुटी वञे थी।